अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद भली का। प्यारा दोस्तों, उम्मीद है तव्हां ठीक ठाक हूंदा। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी जे मथां पंहिंजो ख़ासि फज़ल करम फरमाए। यकीनन असांजे चैनल बनाइण जो मक़सदु इहो आहे तव्हां दोस्तनि तव्हां सॼणनि ताईं नई नई मालूमात खणी पेश करणु। सो असां जेको आहे सो कोशिशि कंदा आहियूं त हर हिकु ॾींहुं हिकु नई मालूमात खणी तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थियूं। त जिन दोस्तनि असांजो चैनल सब्सक्राइब न कयो उन्हनि सां गुज़ारिश आहे त असांजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु बेल जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी अचण वारी हर मालूमात जेका आहे सो तव्हां ते आसानी सां पहुची सघे। असां मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि ते ग़ौर फ़िक्र कंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ मौज़ू खणी मुख़्तलिफ़ मसाइल खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदा आहियूं मुख़्तसिर सूरत में। सो यकीनन अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदियूं ऐं कुझु जेके सो मसाइल अहिड़ा हूंदा आहिनि, कुझु सुवालात अहिड़ा हूंदा आहिनि जिन जा असां जेको सो हवाला बि कोशिशि कंदा आहियूं सो डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियूं। ऐं अगरि अव्हां दोस्तनि मां कंहिंखे कंहिं सुवाल जे जवाब जी ज़रूरत आहे दीन इस्लाम जे सिलसिले में त यकीनन अव्हां कमेंट करे सघो था ऐं अव्हांजी जेको आहे सो हिन सुवालनि खे कोशिशि कबी त वीडियो जी सूरत में अव्हांजी ख़िदमत में पेश कजे। त जेके दोस्त असांजे हिन सोशल मीडिया ते कमु करे रहिया आहिनि यकीनन आउं उन्हनि सां गुज़ारिश कंदुसि त हिन सोशल मीडिया जे हिन दौर जे अंदरि असां हिन मां छो न फ़ाइदो हासिलु करियूं ऐं दीन इस्लाम जे लाइ कुझु पंहिंजो वक़्तु जेको आहे सो वक़्फ़ु करियूं ताजो इन में असांजे लाइ बि बरकतूं आहिनि ऐं जेको इन मां मालूमात हासिलु कंदो उन जे लाइ बि भलाई आहे। त असां हिन दौर जे अंदरि सोशल मीडिया जे वक़्त जे अंदरि जेकॾहिं ॾिसूं त काफ़ी चैनलनि ते काफ़ी नेटवर्कनि ते जेको कमु हली रहियो आहे सो ॾिसी रहिया हूंदा दुनिया जे हवाले सां या कंहिं मालूमात जे हवाले सां सुठो कमु आहे। लेकिन असां गॾोगॾु दीन इस्लाम जे बारे में बि जेकॾहिं मालूमात हासिलु कंदा वेंदासीं त यकीनन असांजे मथां जेको सो इहो लाज़मी ऐं ज़रूरी आहे त असां इल्म वारियूं ॻाल्हियूं सिखूं। छो जो अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फ़रमानु आहे त इल्मु हासिलु करणु हर मर्द ऐं औरत जे मथां फ़र्ज़ु आहे। सो असांजे लाइ ज़रूरी आहे त असां अहिड़ियूं ॻाल्हियूं सिखूं जेके ॻाल्हियूं असांखे हिन ज़िंदगी में असांखे पेश अचनि थियूं ऐं जेके असांजे ज़रूरियाती ज़िंदगी मां आहिनि त असां उन्हनि खे जेकॾहिं ग़ौर ऐं फ़िक्र सां ॾिसंदासीं त असांजी ज़िंदगी जूं मुश्किलातूं हल थी वेंदियूं। इस्लाम में हर ॻाल्हि जो हलु आहे त यकीनन असांजी इहा कोशिशि हूंदी आहे त तव्हां सॼणनि ताईं जेको सो अहिड़ियूं ॻाल्हियूं खणी अचूं जिन मां तव्हांखे फ़ाइदो थिए। अल्लाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इंशा अल्लाह वरी नई मालूमात खणी तव्हां सॼणनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।